मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। लक़द नसरकुमुल्लाहु फ़ी मवातिन कसीरतिन व यौम हुनैनिन इज़ अअजबतकुम कसरतुकुम फलम तुग़नि अन्कुम शयअन व ज़ाक़त अलैकुमुल अर्दु बिमा रहुबत सुम्मा वल्लैतुम मुदबिरीन। सुम्मा अंज़लल्लाहु सकीनतहु अला रसूलिही व अलल मुअमिनीन व अंज़ल जुनूदन लम तरौहा व अज़्ज़बल्लज़ीन कफ़रू व ज़ालिका जज़ाउल काफ़िरीन। जामे मस्जिद अमीरुल मोमिनीन सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अहले हदीस गोठ बागो खान जमाली में हफ्तेवार दरस हदीस ॿुधण जे सिलसिले में शरीक थींदड़ पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि भाइरनि दोस्तनि अहबाबनि ऐं आयल महिमाननि जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह सुब्हानहु व तआला जा अणगणिया एहसान ऐं उन जूं बेशुमार महिरबानियूं ऐं नवाज़िशूं आहिनि जंहिं अल्लाह मूंखे ऐं सभिनी शरीक थींदड़नि खे अॼोकी हिन बाबरकत मजलिस में शरीक थियणु क़ुरान ऐं हदीस जूं नसीहतूं ॿुधण जे लाइ गॾु थियण जी तौफ़ीक़ बख़्शी आहे। थोले लेखे जेकॾहिं वेही करे वीचार करियूं था ज़िंदगी जो हिकु मिक़दार मुक़ररु थियल आहे, उन जो हिकु ॾींहुं खुटे थो, हिकिड़ी राति खुटे थी, हिकिड़ो हफ़्तो खुटे थो, हिकु महीनो ऐं साल खुटे थो। हर ॾींहुं ज़िंदगी जो खुटे पियो, वधे नथो। हर विख मौत ॾांहुं, हर विख क़ब्रिस्तान ॾांहुं खॼे पई, पर ज़िंदगी जो को क़द्र को अहसास कोन रहियो आहे। वरी बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो शुक्र अदा करियूं था जंहिं रब जी तौफ़ीक़ रहमत ऐं महिरबानी सां अल्लाह ताला जे हिन पाक घर में गॾु थियण जी सादत मिली आहे। फितरनि गुनाहनि नाफ़रमानियुनि गंदगियुनि जे हिन माहौल मुआशरे समाज में माण्हुनि खे अल्लाह ॾांहुं सॾणु, क़ुरान ऐं हदीस जी दावत ॾियणु, क़ब्र आख़िरत जो फ़िक्र फराहम करणु ऐं हलाल ऐं हराम, जाइज़ ऐं नाजाइज़, ग़लत ऐं सही जी तमीज़ सेखारणु ही वक़्त जी न बल्कि हर दौर जी वॾी अशद ज़रूरत रही आहे। ॿियनि शयुनि खां सवाइ आइन मुमकिन आहे त गुज़ारो थी सघे, पर दीन, क़ुरान, हदीस ऐं इन्हनि शयुनि खां सवाइ इंसान जो गुज़ारो थियणु नामुमकिन आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तौफ़ीक़ उन जी रहमत ऐं महिरबानी सां हर हफ़्ते हदीस शरीफ़ जे किताब रियाज़ुस सालिहीन मां कंहिं न कंहिं उनवान ते क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में कुझु नसीहतूं अर्ज़ कजनि थियूं। उन नसीहतुनि खे जॾहिं ॿुधूं था महसूस ईअं थिए थो त असां अमल जे मैदान में ॾाढा पोइते आहियूं। अक़ीदे जे मामले में काफ़ी अञा असां में कमज़ोरियूं आहिनि। जेतिरो सामान घुर्बल आहे क़ब्र जे घाटिन मां पार पवण जे लाइ, जेतिरियूं नेकियूं असांखे खपनि, क़यामत जे ॾींहुं माशर जे मैदान में पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ जेतिरो सामान पाण खे खपे, महसूस ईअं थिए थो त असां ॾाढी घटि कोशिश कई आहे। दुनिया जे लाइ सुबुह खां वठी शाम, शाम खां वठी सुबुह ताईं फ़िक्रमंद रहूं था ऐं फ़िक्रमंद रहणो बि आहे। ही माहौल समाज हेॾियूं वॾियूं मुआशी बुरियूं हालतूं थियूं आहिनि। इन्हनि हालतुनि में हर माण्हू फ़िक्रमंद आहे, परेशान आहे त मुंहिंजे बच्चनि जो छा थींदो। अञा हालतूं ख़राब थियनि पयूं ऐं ॾाढियूं बुरियूं हालतूं ईंदियूं। दज्जाल जे दौर मुतालिक़ तव्हां गुज़िरियल दरसनि में काफ़ी सारियूं नसीहतूं ॿुधी चुका आहियो। अञा बि पाण कंहिं चङे हाल में आहियूं। शाल अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि फितरनि खां अॻे खणी अचे त जीअं उन्हनि गंदगियुनि गिलाज़तुनि खां कंहिं हद ताईं बची सघूं।
अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एक हदीस मुबारका हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम में किताबुल मगाजी में सैयदना अबुल फजल अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब रजी अल्लाह ताला अन्हु खां रवायत रहे वो बयान करे तो शहीद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौम हुनैन फलाज़िमतु अना व अबू सुफियान बिन अल हारिस बिन अब्दुल मुत्तलिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम नुफारिकुहु व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला बगलतिन लहू बैदा फलम मल्तकल मुस्लिमून वल मुशरिकून वल्लल मुस्लिमून मुदबिरीन फतफिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यरकुज बगलतहु क़िबलल कुफ़्फ़ार व अना आखिज़ुन बिलिजामि बगलति रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकुफ़्फ़हा इरादत अल्लाह तुसरा व अबू सुफियान आखिज़ुन बिरिकाबि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ अब्बास नाद असहाब सब्र क़ाल अल अब्बास वक़ान रजुलन सैतन फ़क़ुल्तु बिअला सौती ऐन असहाब सब्र फ़वल्लाहि लक़अन्न अतफ़तहुम हीन समिअू सौती अतफ़तुल बकरी अला औलादिहा फ़क़ालू या लब्बैक फ़क़्ततलूहुम वल कुफ़्फ़ार व दावतु फ़िल अंसार यक़ूलून या माशरल अंसार या माशरल अंसार सुम्मा कुसिरत दावतु अला बनिल हारिस बिनिल खज़रज फ़नज़र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा अला बगलते कल मुतताबिल अलैहा इला क़ितालिहिम फ़क़ाल हाज़ा हीन हिमयल वतीसु सुम्मा आख़ज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसयातिन फ़रमा बिहिन्न वजूहल कुफ़्फ़ार सुम्मा क़ाल अना हज़मु व रब्बि मुहम्मद फ़ज़हबतु अंज़ुरु फ़इज़ल क़ितालु अला हैअतिहि फ़ीमा अरा फ़वल्लाहि मा हुवा इल्ला अन रमाहुम बिहसयातिहि फ़मा ज़िल्तु अरा हद्दहुम क़लीलन व अमरहुम मुदबिरा। एक डिघी तवील हदीस मुबारका जेका हदीस शरीफ किताब सही मुस्लिम में मौजूद है। अबुल फजल अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब रजी अल्लाह ताला अन्हु हदीस जो रावी है। वो बयान करे थो त आऊं हुनैन जी लड़ाई वारे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां हाज़िर हुअसि पोइ आऊं ऐं अबू सुफियान बिन हारिस बिन अब्दुल मुत्तलिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रहियासूं। असां खां उन जुदा न थियासूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अछे रंग जे खच्चर ते सवार हुआ। पोइ जॾहिं मुस्लमाननि ऐं मुशरिकनि जो पाण में मुक़ाबिलो थियो त मुस्लमान उथंदे ई पुठी ॾेई करे वापसि वरिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे खच्चरनि खे काफ़रनि जे तरफ़ हलण जे लाइ ज़ोर लगायो ऐं मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खच्चर जो लगाम काबू करे रखियो हो ऐं उनखे रोकींदो रहियुसि त जीअं उहो तेज़ न हले। ऐं अबू सुफियान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिकाब खे पकड़े बीठल हो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो ऐं अब्बास वण जे हेठि बैअत रिज़वान करण वारनि खे आवाज़ ॾे। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला वॾे आवाज़ वारो माण्हू हो। चवे थो त मूं बुलंद आवाज़ सां चयो वण जे हेठि बैत करण वारा किथे आहिनि। पोइ अल्लाह जो कसम जंहिं वक़्तु उन्हनि मुंहिंजो आवाज़ ॿुधो उहे एतिरी तेज़ी सां मुतवजह थिया जीअं ॻऊं पंहिंजे फरनि ते उन्हनि जो आवाज़ ॿुधी करे तवजो करे थी। पोइ उन्हनि चयो हाज़िर आहियूं, असां हाज़िर आहियूं। पोइ उन्हनि जी ऐं काफ़रनि जी ख़ूब लड़ाई थी ऐं उन वक़्तु अंसार जी पुकार हुई ऐं जमात अंसार। पोइ पुकार सिर्फ़ बनु हारिस बिन खज़रज ताईं महदूद थी वई। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे खच्चर ते तशरीफ़ फरमा थिया मैदान जंग जे तरफ़ ॾिठाऊं ॼण त पाण पंहिंजे कंध मुबारक खे बुलंद करे उन मर के आराई खे ॾिसी रहिया हुआ। पोइ पाण फरमायो त ही वक़्तु आहे जंग जे ज़ोर पकड़जण ऐं शिदत अख़्तियार करण जो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुझु पथरियूं पकड़ियूं
ऐं काफ़रनि जे मुंहं जे तरफ़ उछलियूं ऐं फरमायो मोहम्मद जे रब जो कसम उहे काफ़र शिकस्त खाई विया। पोइ मूं बि ॾिसणु शुरू कयो त मुंहिंजे ख़्याल में जंग पूरे जोश ऐं ख़रोश ते हुई। अल्लाह जो कसम जीअं पाण उहे पथरियूं काफ़रनि जे तरफ़ उछलियूं त मूं मुसलसल ॾिठो त उन्हनि जी कुवत कमज़ोर थींदी वई ऐं उन्हनि जो मामिलो इते अची पहुतो जो पुठ फेरे वापसि भॼण लॻा। बयान कयल हदीस मुबारका में मुसलमाननि जे शानदार माज़ी जो ज़िक्र आहे। अल्लाह जी हिन ज़मीन ते मुसलमाननि जी क़ौम उहा अज़ीम जमात थी करे गुज़री आहे जिन मुतलिक़ अल्लाह ताला क़ुरान मजीद में जेके ख़ूबियूं ख़ासियतूं ज़िक्र कयूं आहिनि उन्हनि जा जेके गुण ॻाया आहिनि उन्हनि जे ख़ूबियुनि खे जंहिं नमूने सां ज़िक्र कयो आहे उहे पढ़ी करे दिलि ख़ुशि थिए थी त असां मुसलमाननि जो शानदार माज़ी रहियो आहे। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लदीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। मुहम्मद अल्लाह जो मोकिलियल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन सां गॾु जेके साथी उन जा सहाबा रज़ी अल्लाह अनुमा आहिनि काफ़रनि ते ॾाढा सख़्त आहिनि ऐं पाण में हिक ॿिए जे लाइ ॾाढा नरम दिल आहिनि। तव्हां ॾिसंदव के तव्हांखे रुकू में नज़र ईंदा के सजदे में नज़र ईंदा। उन्हनि जी ज़िंदगी जो मक़सदु अल्लाह जी रज़ा अल्लाह जी ख़ुशनुदी आहे। जॾहिं तव्हां उन्हनि ॾे निहारींदव अव्हांखे नज़र ईंदो त उन्हनि जे पेशाननि ते सजदनि जा निशान आहिनि। परे खां सुञाणे वठंदव त ही राति जो ॾींहं जो रब जे साम्हूं पंहिंजी पेशानी खोड़ींदड़ आहिनि। उन्हनि जे ज़िंदगी जो मक़सदु इहो ई हो हिन दुनिया में अल्लाह असां खां राज़ी थी वञे। इहो ई सबबु आहे जो अल्लाह ताला उन्हनि जा मिसाल रुगी क़ुरान में बयान कोन कया। तव्हां तौरेत जेको मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो उनखे पढ़ो, इंजील जेको अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल फरमायो उनखे पढ़ो। उन्हनि जा मिसाल उहिञाण अलामतूं ऐं निशानियूं अव्हांखे उन्हनि अज़ीम किताबनि में बि मिलंदियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान मजीद में फरमायो व अलज़महुम कलिमत तक़वा व कानू अहक़ बिहा व अहलहा। अल्लाह उन्हनि खे तक़वा परहेज़गारी जो सम्झो त लिबास पहिरायो। ईअं सम्झो त तक़वा ऐं परहेज़गारी अल्लाह जो ख़ौफ़ नेकोकारी मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पॿनि ताईं उन्हनि सां गॾु हुई। उन्हनि जो ॾिसणु उन्हनि जो ॿुधणु उन्हनि जो खाइणु पीअणु चोड़णु माणणु ज़िंदगी जो पूरो निज़ाम तक़वा परहेज़गारी जे छांव में हो। ईअं सम्झो त मथे जे वारनि खां वठी पेरनि जे पॿनि ताईं तक़वा परहेज़गारी जो हिकु नादिर नमूनो आहिनि। अल्लाह ताला फरमायो इहो एज़ाज़ जेको मूं उन्हनि खे ॾिनो आहे रज़ी अल्लाह अनहुम व रज़ू अनहु। अल्लाह उन्हनि खां राज़ी ऐं हू बि पंहिंजे अल्लाह खां राज़ी। अल्लाह ताला फरमायो इहे इन जा हक़दार हुआ ऐं इहो इन्हनि जो हक़ हो लाइक़ु हुआ। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त मूं उन्हनि खे इहो एज़ाज़ ॾिनो आहे। लक़द रज़ी अल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबाइऊनक तहत शजरति फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम। ताक़ीक़ अल्लाह उन्हनि मोमिननि खां राज़ी थी चुको आहे जिन वण जे हेठि वेही करे तोसां बैत कई हुई। बैत बि कंहिं दुनिया जे गर्ज़ मफ़ाद जे लाइ कान हुई, जिंद जान जो सौदो हो, कुर्बानी माल जी बि हुई, जान जी बि कुर्बानी हुई। अल्लाह ताला फरमाए थो मूं उन्हनि जे दिलनि ऐं उनमें मौजूद हाल खे ॼातो थे त इहे बिल्कुलु सचा ऐं पक्का तुंहिंजा साथी हुआ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जमात जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन अज़ीम जमात जो ज़िक्र हिन हदीस मुबारका में करणु फरमायो आहे। हुननि जी लड़ाई तव्हां सीरत जा किताब पढ़ो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन दीन लाइ जेका मेहनत कई जेका कोशिश कई नमूनो हुननि जी लड़ाई में बि असांखे मिले थो। शवाल जो महीनो हो, सन 8 हिजरी हुई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अमर सां
नबी अलैहिस्सलाम जिन इन लड़ाई जे लाइ तयारी कई। उत्तर ओभर जे तरफ़ आहे ऐं जबल ओतास में ही वादी मौजूद है। उन लड़ाई में मुसलमान ऐं मुशरिक 4000 हुआ। कुरान मजीद में अल्लाह ताला जंग बदर जो ज़िक्र फरमायो आहे नालो वठी करे, ऐं ॿी लड़ाई जिन जो ज़िक्र अल्लाह ताला फरमायो आहे हुनैन जी लड़ाई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरत ऐं उन जे मामलनि जो ज़िक्र कंदे इरशाद फरमायो लक़द नसरकुमुल्लाहु फी मवातिन कसीरतिन व यौम हुनैन इज़ अअजबतकुम कसरतकुम फलम तुगनि अनकुम शैअन व ज़ाक़त अलैकुमुल अर्दु बिमा रहबत सुम्मा वल्लैतुम मुदबिरीन सुम्मा अंज़लल्लाहु सकीनतहु अला रसूलिही व अलल मुमिनीन व अंज़ल जुनूदन लम तरौहा व अज़्ज़बल लज़ीना कफ़रू व ज़ालिक जज़ाउल काफ़िरीन। अल्लाह ताला फरमायो तव्हां जेकॾहिं वेही करे वीचार कंदो असां केतिरनि जायुनि ते अव्हां जी मदद कई आहे। सिर्फ़ हिकिड़ी जाइ ते न, हर बार बार अव्हां जी असां मदद पे कई आहे। पर हुनैन वारे ॾींहुं अव्हां जी कुझु हालत बदिल हुई। छा तव्हां महसूस कयो हो, छा तव्हां चयो हो? इज़ आजबतकुम कसरतकुम, तव्हां पंहिंजी घणाई खे ॾिठो। तव्हां उन ॾींहुं पंहिंजे ज़बान सां इहे लफ़्ज़ चया हमेशा असीं थोरा हुआसीं ऐं असांजा मुखालिफ़ असांजा दुश्मन घणा हुआ, पर हिन दफ़े असीं घणा आहियूं ऐं असांजा मुशरिक थोरा आहिनि। हिन दफ़े असांजी फतह यकीनी आहे। बदर जे मैदान ते तव्हां अंदाज़ो लॻायो हिकिड़े पासे सिर्फ़ 313 या 319 माण्हू ऐं ॿिए पासे उन खां 3 ते माण्हू मौजूदु हुआ। तक़रीबन 1000 जे लॻभॻि माण्हू मौजूदु हुआ। उन ॾींहुं मुसलमाननि खे अल्लाह ताला फतेह ॾिनी। ॿियनि मौक़नि ते बि मुसलमान तइदाद में थोरा हुआ, पर हुनैन जी लड़ाई में मुसलमान वधीक हुआ ऐं काफ़र मुशरिक जेके से तमामु थोरा हुआ। मुसलमाननि जे ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिता हिन दफ़े ही काफ़र केॾांहुं वेंदा, हिन दफ़े हिननि खे देरी नथा करियूं, हिन दफ़े फतेह असांजी यकीनी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे इहे अल्फाज़ कोन वणिया। रब खे तकब्बुर फ़ख़ुर बिल्कुलु पसंदि कोन्हे। केर बि करे तकब्बुर इल्म जो हुजे, अमल जो हुजे, क़ौम जो हुजे, पैसे जो हुजे, सूंह हुस्न जमाल जो हुजे, मनसब ऐं उहिदे जो हुजे, कहिड़ी बि शइ जो तकब्बुर इहो इंसान खे न जुगाए थो न सूंहे थो। मुसलमान इंसान हुआ, वक़्ती तौर ते उन्हनि खे थोरो पंहिंजी कसरत पंहिंजी घणाई ते नाज़ थी पियो। हिन दफ़े असीं काफ़रनि जो घाटो भञंदासूं, हिन दफ़े असां का केॾांहुं वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अव्हां जी घणाई अव्हां खे कमु अची कान सघी। हेॾी कुशादी ज़मीन अव्हां जे लाइ काफ़रनि तंग करे ॾिनी। अहिड़ो हाल मुसलमाननि जो थियो जेको हिन हदीस मुबारका में तव्हां ॿुधी चुका आहियो। सुम्मा वल्लैतुम मुदबिरीन, पोइ तव्हां पुठी ॾेई वापसि भॻो। न तव्हां खे घणाई कमाई, न तव्हां खे हथियार कमाया, न अव्हां खे मुंहिंजी कुव्वत कमाई। क़ुरान मजीद जी आयत मुबारका दरस ॾे थी ही त हे अल्लाह जो अमर, असुल मदद अल्लाह जी आहे। थोराई जी ॻाल्हि कोन्हे, घणाई जी ॻाल्हि कोन्हे, असबाबनि जी ॻाल्हि कोन्हे, मदद अल्लाह जे तरफ़ां आहे। मुसलमान रुॻी इहे चंद लफ़्ज़ कढिया, अल्लाह ताला वक़्ती तौर ते उनखे फतेह जे बजाए शिकस्त जो मुंहुं ॾेखारियो। ओचितो जीअं मैदान ते मुसलमान पहुता, उहे बनु हवाज़न ऐं सकीफ़ कबीले जा वॾा जंगजू होशियार क़ाबिल तीर अंदाज़ हुआ। मुसलमाननि ते वठी जो तीर अंदाज़ी कयूं, मुसलमाननि जा पेर खुतई कोन, पुठी ॾेई वापसि भॻा वक़्ती तौर ते। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो सुम्मा अंज़लल्लाहु सकीनतहु अला रसूलिही व अलल मुमिनीन, पोइ अल्लाह तव्हां खे उन्हनि जे हथां क़त्ल बि कोन करायो, अव्हां खे शिकस्त बि कोन ॾिनई। पोइ अव्हां जे लाइ अल्लाह ताला दिलनि में आराम सुकून अव्हां लाइ बि लाथो, मोमिननि लाइ बि लाथो, ऐं रसूल तोखे बि अल्लाह ताला सुकून बख़्शियो। व अंज़ल जुनूदन लम तरौहा, अल्लाह ताला अव्हां जी मदद जे लाइ उहो लश्कर लाथो जेको अव्हां कोन पे ॾिठो। यानी अल्लाह ताला तव्हां जी मदद जे लाइ फ़रिश्ता लाथा।
अॼु पोइ रब साॻियो आहे। जेकॾहिं असां में लक्षण हुजे, अफ़ाल हुजे, असां में ईमान हुजे, तकवा परहेज़गारी हुजे न, सारी दुनिया कुफ्र जी भले गॾु थी वञे, उन्हनि जा एटम बम हुजनि, जहाज हुजनि, हथियार हुजनि, वसीला हुजनि, कुझु बि उन्हनि जी हैसियत कान्हे अल्लाह जे मुक़ाबले में। अल्लाह ताला फरमाए थो, ऐं अॼु बि तव्हांजी मदद करण ते क़ादिर आहियां, बिशर्ते कि तव्हां उन मयार ते पूरा लहो। उहो लश्कर तव्हांजे लाइ नाज़िल कई जेको तव्हां कोन थे ॾिठो। पोइ अल्लाह ताला काफ़रनि खे अज़ाब ॾिनो ऐं काफ़रनि जी जज़ा, उन्हनि जी पछाड़ी अहिड़े क़िस्म जी थिए पई। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन हुनैन जी लड़ाई में साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन सां शिरकत कई। काफ़रनि एॾो ताबड़ तोड़ हमलो कयो जो ही जमायत पंहिंजे पेरनि ते बीही कान सघी, वापसि वरी। हदीस रावी अबुल अब्बास चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुकार कई, पाण फरमायूं त तुंहिंजो आवाज़ वॾो आहे, तव्हां इन्हनि में वेही करे ऐलान करियो त जेके भॼी विया आहिनि इन्हनि खे खपे त वापसि मोटनि। अबुल फज़ल अब्बास बिन अब्दुल मुतलिब नबी अलैहिस्सलाम जो अमर मञी करे आवाज़ ॾे थो। वॾे आवाज़ वारो माण्हू हो, चवे थो मूं नबी अलैहिस्सलाम जो हुकुम मञी आवाज़ कयो। जिन माण्हुनि वण जे हेठां वेही रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां बैत कई, उहे बि ॿुधनि, अंसार बि ॿुधनि, मुहाजिर बि ॿुधनि, जेके मुस्लमान मोमिन माना आहिनि न, उहे वापसि वरनि। चवे थो त सिर्फ़ आवाज़ जी देर हुई, घणो परे कोन विया। वक़्ती तौर ते थोरो मुफ़ासिले ते हाथ जी उन्हनि काफ़रनि मुशरिकनि जे तीरनि खां बची सघनि। जीअं उन्हनि जे कननि ते पड़ला पियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे सॾीनि पिया न, पंहिंजे खचरनि ते, घोड़नि ते, गॾहनि ते, जिन सवारनि ते सवार हुआ न, ईअं वापसि वरिया जीअं गऊं जेका आहे न पंहिंजे फर जो आवाज़ ॿुधे थी न, ईअं माउ पंहिंजे फरनि ते वापसि वरे थी न, ईअं साहबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन वापसि वरिया ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पैगंबर जे चौधारी घेरो कयूं। नबी अलैहिस्सलाम जिन अहिड़े माहौल में जॾहिं साहबा रज़ी अल्लाह अन्हुम थोरा परभरा थी विया, मैदान खां हटी विया, नबी अलैहिस्सलाम जिन पंहिंजे खच्चर ते सवार हुआ, इन तंगी तकलीफ़ ख़ौफ़ जी हालत में अकेले सिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि काफ़रनि जे तरफ़ रवाना थिया आहिनि। छा था सम्झो दलेरी, हिम्मत, शुजाअत, बहादुरी, जॾहिं मुसलमाननि जा पेर ॼमी कोन सघिया। चंद साहबा नबी अलैहिस्सलाम जिन सां गॾु हुआ। हिन हदीस मुबारका में अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिम्मत, जुरत, शुजाअत, बहादुरी जी असांखे मालूमात मिली। जॾहिं आम माण्हू वीचारा पोइते हटी विया, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पोइते कोन हटिया, काफ़रनि जे अॻियां वधण लॻा ऐं खच्चर संदुनि एॾो ताक़त सां अॻिते वधियो पिए जो अबू सुफियान रज़ी अल्लाह हो रिकेब में हथ हुआ, खच्चर जे लगाम में हथ हुआ, उन्हनि खे ज़ोरी असां झलियो थे त जीअं आहिस्तगी सां हले, मता नबी अलैहिस्सलाम जिन खे का तंगी ऐं तकलीफ़ पहुचे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन जमायत इस्लाम जे ख़ातिर जेके कुर्बानी ॾिनियूं, उहे सुन्नत जी ॻाल्हि, पर यकीन ॼाणो साहबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अल्लाह जे दीन लाइ जेके कुर्बानी ॾिनियूं, उन्हनि जो को शुमार ई कोन्हे को। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस इमाम मुस्लिम रहमहुल्लाह किताबुल जिहाद व सियर में सलमा बिन अक़वा आखिर में लफ्ज़न फलम्मा गशू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नज़ल अनिल बगलते सुम्मा कब्ज़तम मिन तुराबिन मिनल अरद सुम्मा इस्तक़बल बिही वुजूहहुम फ़क़ाल शाहतिल वुजूह फमा ख़लक़ल्लाहु मिनहुम इंसानन इल्ला मला ऐनैहि तुराबन बितिलकल कब्ज़ते फवल्लौ मुदबिरीन फहज़महुमुल्लाहु अज़्ज़ व जल्ल व क़सम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गनाइमहुम बैनल मुस्लिमीन।
सलमा बिन अकबर रज़ी अल्लाह ताला इन हुनैन जी लड़ाई में मौजूद हो। वो बयान करे तो अहिड़ो माहौल जुड़ियो जो इन लड़ाई में मुंहिंजी गोॾ जेका है उहा बदन ते बीह कान सघी, उहा गोॾ खुली वई। पोइ जीअं तीअं करे मूं हा गोॾ ॿधी तीरनि जा वसकार हा। जदों अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं काफ़रनि घेरो कयो न, अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे खच्चर तां हेठि लथा, ज़मीन ते बीही, उतां मिट्टी खयूं। उहा मिट्टी खणी करे पाण फरमायूं, शाल अल्लाह हिननि जे मुंहनि खे ख़राब करे, शाहतिल वजूह, शाल अल्लाह ताला हिननि जे मुंहनि खे ख़राब करे, यानी हिननि जी जेका ख़ुशी आहे असांखे अॼु हिननि किनारे सां लॻायो आहे, इहा ख़ुशी शिकस्त में तब्दील थिए। हदीस रावी सलमा बिन अकबर रज़ी अल्लाह ने फरमाए तो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी मुठ मिट्टी जी खई, उहा उन्हनि काफ़रनि जे तरफ़ उछली। जेके भी इंसान उन मैदान ते मौजूद हुआ, काफ़रनि मां मुशरिकनि मां को हिकु बि अहिड़ो कोन बचो जिन जे अखियुनि में उहा मिट्टी न पई हुजे। थोरी घणी जंहिंजे बि अख में मिट्टी पई न, उन्हनि जे अखियुनि ॾिसणु छॾे ॾिनो, शिकस्त खाधऊं ऐं जंग करण जे क़ाबिल कोन बचा, हिम्मत हारे वेठा, तव्हांजो कैदी बणिजी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पेश थिया। उन्हनि जेको सामान पाण सां गॾु आंदो हो, सीरत जे किताबनि में काफ़ी सारो मवाद मौजूद आहे, चवे तो त असां ॾिठो इहा हिकिड़ी मुठ जेका आहे सभिनी माण्हुनि जे मथां अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे हुक्म कुदरत सां पहुचाई। इन्हनि जी हिम्मत जेका आहे उहा पस्ती में शिकस्त में तब्दील थी वई। उन्हनि जो माल गनीमत नबी अलैहिस्सलाम जिन मुसलमाननि में विराए पे। मदद नुसरत हथियारनि ते कान्हे, घणाई ते कान्हे, असबाबनि ते कोन्हे, हीअ ख़ालिस अल्लाह जी रहमत आहे। जॾहिं मुसलमान थोरा हुजनि, अल्लाह जा सच्चा ख़ालिस माना हुजनि, रब्बुल आलमीन उन्हनि खे कॾहिं बि ज़ाया नथो करे। इस्लाम जे तारीख़ ते गौर कयूं था त नबी अलैहिस्सलाम जी हिन अज़ीम जमायत पैगंबर अलैहिस्सलाम जी ताबेदारी फर्मबरदारी में जेका तारीख़ जोड़ी आहे, इन जो मट मिसाल मिलणु मुश्किल आहे, बल्कि ईअं सम्झो त नामुमकिन आहे। रहंदी दुनिया ताईं का क़ौम अहिड़ी पैदा न थींदी जिन जो पेर साहबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे जुतनि में पवे, उन्हनि जो अक़ीदो, उन्हनि जो अमल, उन्हनि जो किरदार उन्हनि मुताबिक़ हुजे। का बि दुनिया जी क़ौम उन्हनि खे पुॼी कान सघी। अहिड़नि मौक़नि ते वञी हाज़िर थींदा हुआ जिते पक हुई त असांखे शहादत मिलंदी। का दुनिया जी लालच न, को दुनिया जो गर्ज न, कंहिं बि तकलीफ़ खां लहराइण न, जान जी कुर्बानी हाज़िर, माल जी कुर्बानी हाज़िर। छा करणो पवे तो, रुॻी हुक्म जी देर आहे। तव्हां साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी ज़िंदगी जा वाक़िआ पढ़ो। हदीसन जे किताब सही बुखारी में किताबुल मगाज़ी में सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन ले काब बिन अल अशरफ फइन्नहु कद आद अल्लाह व रसूलहु। जाबिर रज़ी अल्लाह ने फरमायो, हिकु ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अवां में को अहिड़ो आहे जेको काब बिन अशरफ यहूदी जो ख़ात्मो करे, उन अल्लाह के भी ईज़ायो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी ईज़ायो आहे। मदीने में जेके ताजर माण्हू आहिनि, उन्हनि में हिन काब बिन अशरफ यहूदी जो नालो अव्वल नंबर में शामिल हो। मुसलमाननि जो दुश्मन तो हो, पर ख़ासि तौर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो दुश्मन हो। पसे पर्दा ॾाढियूं अज़ियतूं, तंगियूं, तकलीफ़ूं, वॾियूं साज़िशूं, पैसो, दुनिया दौलत हुई। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु खे सभु ॻाल्हियूं मालूम हुयूं। पाण साहबा जी जमात में फरमायूं, अवां में को अहिड़ो आहे जेको उन जो तमामु कमु करे, उन अल्लाह जे रसूल खे इज़ायो आहे, तकलीफ़ ॾिनी आहे। फ़क़ाम मोहम्मद बिन मसलम रज़ी अल्लाह ताला सहाबी रसूल आहे। उन्हें उथी बीही करे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह आतो हिब्बु अन अक़्तुल। ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तव्हीं इहा ॻाल्हि पसंदि करियो था त आऊं उनखे क़त्ल करे अचां?
हिकिड़ो दुनियादार माण्हू, हूंदे वारो माण्हू, हैसियत वारो माण्हू, प्रोटोकॉल रखंदड़ माण्हू, बॉडी गार्ड, मुहाफ़िज़ुनि जा गॾु हुजनि, पैसो दुनिया जा असबाब उन सां गॾु हुजनि। ही ग़रीब फ़क़ीर मिसकीन सादा माण्हू उन बीही करे नबी अलैहिस्सलाम जन खां सवाल कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे त उनखे क़त्ल करे अचां? रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त नअम, हा मुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे। ही माण्हू ज़मीन ते रहण जे लाइक़ु कोन्हे। हिकु हिकु ॾींहं ते हिन जो साज़िशूं वधंदियूं वञनि पयूं। तॾहिं उन अर्ज़ु कयो, फ़अज़न ली अन अक़ूल शयन, अवां मूंखे इजाज़त ॾियो आउं उन वटि पहुचां, पर उन वटि पहुचण खां पोइ कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदुसि जेके ॻाल्हियूं हक़ीक़त में कोन हूंदियूं। उन जी तबीयत, उन जे मिज़ाज, उन जे दिलि वठण ख़ातिर उन जो थींदुसि, उन जे मिज़ाज तबीयत पटांदड़ ॻाल्हियूं कंदुसि। मतां तव्हीं सम्झो त आउं कुफ़र ॾे मोटियो आहियां, इस्लाम छॾे वञा। पाण नबी अलैहिस्सलाम जो फरमायो त इन शइ जी तोखे इजाज़त आहे। फ़अताहु मुहम्मद बिन मसलमा, पोइ इहो मुहम्मद बिन मसलमा रज़ी अल्लाह ताला अन्हु कअब बिन अशरफ यहूदी वटि आयो। अची करे चयाईं, इन हाज़ा रजुल क़द सालना सदक़तन व इन्नहु क़द अन्नाना व इन्नी अतैतुक अस्तस्लिफुक। उन अर्ज़ कयो, ऐं कअब, असीं मुस्लमान थिया आहियूं। जे नबी ते कलमो भरियो अथऊं न, ॾाढो असांखे तंग कयो अथसि। हिकिड़े दफ़े चंदो ॾेई बस करियूं था न, ॿ ॾींहं तरसी वरी घुरे थो, हिकिड़ो ॾींहुं तरसी वरी घुरे थो, बार बार असांखां पैसा घुरे थो। ॾेई ॾेई असीं थकी पिया आहियूं। पोइ अॼु सफ़ा खोट जो शिकार थियासूं। इरादो कयूं त तव्हां खां कर्ज़ खणा, 2 वसक अनाज जा खपनि था, कंहिं घुर्ज ज़रूरत में अचनि था। तॾहिं उन कअब बिन अशरफ इहा ॻाल्हि ॿुधी न, चयाईं, वल्लाहि लतमल्लन्नहु अतई, चयाईं अञा ॻाल्हि किथे पहुती आहे, अल्लाह जो कसम खणी करे चवां थो अवीं थकी पवंदो। हिन माण्हू खे आउं सुञाणां थो, हिन माण्हू खे पैसा खपनि, माल खपे, ॿियो हुनखे कुझु कोन खपे। ॾिठई त हाणे ही मुंहिंजे ॻाल्हियुनि में आयो आहे। तॾहिं उनखे चयाईं, इन वास्ते आयो आहियां जे तोखां मुनासिब सम्झे त मूंखे कर्ज़ ॾिए। चयईं त ठीकु आहे, तव्हां अचो कर्ज़ खणो। मोहम्मद बिन मसलमा चवे थो, आउं उन ॾींहुं हलियो आयुसि। ॿिए ॾींहं ते पंहिंजा कुझु साथी वठी उन जे रहाइश वारी जाइ ते पहुतसि। मूं थोरी देरि सां आमद कई, सॾु कयुमि, मूंखे सॾ में सॾु मिलियो। चवे थो त कअब बिन अशरफ जी घरवारी चयो त हीउ जेको सॾु थियो आहे न, इन जे सॾ मां खून जा कतरा किरंदे ॾिसी रही आहियां। वॾो ख़तरनाक सॾे। चयाईं त चरी, ही मोहम्मद बिन मसलम आहे, मुंहिंजो दोस्त आहे, अबू नाइला मुंहिंजो थंज शरीक भाउ आहे। इन्हनि मूंखे सॾु कयो आहे। आउं हिन इलाइक़े जो सरदार आहियां। राति जो को माण्हू ॾुख सुख में मूंखे सॾींदो, उनखे सॾ में आउं सॾु ॾींदुसि। चवे थो ॿाहिरि निकितो, बेहतरीन क़िस्म जी ख़ुशबू लॻल आहे, आलीशान लिबास पातल आहे। मोहम्मद बिन मसलमा चवे थो, जॾहिं वेझो आयो, मूं पंहिंजे साथनि खे चयो त आउं हिकिड़ी टल कंदुसि, पोइ जॾहिं मूंखे इशारो करियां त हिनखे पोइ क़त्ल कबो। जॾहिं कअब बिन अशरफ आयो, उनखे मिलियो, चयाईं त अॼु तो बेहतरीन क़िस्म जी ख़ुशबू मथे में लॻाई आहे, अतुर, अंबीर, मुश्क। चयाईं त हा, तोखे ख़बर आहे मुंहिंजी घरवारी जेका घर में रहे थी न, उहा मूंखां वधीक न ख़ुशबू में सम्झो त झिमिल आहे। ऐं हिन दौर जी बेहतरीन ख़ूबसूरत औरत मुंहिंजे नकद में निकाह में आहे, ऐं आउं उन जे करे हिन क़िस्म जी ख़ुशबू हणां थो। चयाईं भला हीअं कर, थोरो कंधु हेठि कर त तुंहिंजे मथे में जेका ख़ुशबू आहे न, असीं इहा सिंगे सघूं। कअब बिन अशरफ पंहिंजो मथो हेठि कयो, मथे में हथु विझी उहा ख़ुशबू हथनि खे बि लॻी, नक जे ज़रिए चए थो उहा ख़ुशबू मूं बि सिंगी। मुंहिंजे साथनि खे मूं चयो, अचो अहिड़ी ख़ुशबू असां पंहिंजी हयाती में कान ॾिठी आहे। उन्हनि साथनि मुंहिंजे मथे ते पंहिंजो नक रखियो, ख़ुशबू सिंगियऊं। मोहम्मद बिन मसलमा चवे थो, मूं अर्ज़ु कयो, मुंहिंजी दिलि चवे थी त ॿियो दफ़ो बि मूंखे मोकल ॾे त जीअं तुंहिंजे मथे जी ख़ुशबू सिंगां।
दुनियादार माण्हू वॾा माण्हू हूंदे वारा माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते ख़ुशि थींदा हुआ। चयाईं त का ॻाल्हि कान्हे का। हुन पंहिंजो कदु झुकायो, मोहम्मद बिन मसलम उन जे वारनि में हथ विझी काबू करे नक रखी सूंघियो ऐं गॾोगॾु साथनि खे इशारो कयो त हाणे वार मुंहिंजे हथ में न काबू आहे, हाणे तव्हां तलवार सां वार करियो। चवे थो असां तलवार सां वार करे ऐं उनखे क़त्ल करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पहुतासूं। तव्हां अंदाज़ो लॻायो, हींअर रुॻी दीन जो थोरो को कमु आहे, मामूली कमु आहे। जेकॾहिं कंहिं मुस्लमान ते को बार रखिजे थो, ॿई हथ मथे करे थो ॾिसे, मूंखां न थींदो, कंहिं ॿिए खे ॾिसो, ॿिए खे ॾिसूं था चयोसीं महिरबानी कर टें खे ॾिस, टें खे ॾिसूं था चयो तो सही इहो पाण खां कमु मथे आहे, तव्हीं ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे। अंदाज़ो लॻायो हिन जमात रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां केतिरी वफ़ादारी कई। इन माण्हू जो क़त्ल का नंढड़ी ॻाल्हि कान्हे। वॾो ताजिर हूंदे वारो दुनियादार यहूदनि जो सरदार हो, पर अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम कयो। चवे थो मोहम्मद बिन मसलम रज़ी अल्लाह ताला न, अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे तौफ़ीक़ ॾिनी, मूं पंहिंजे चंद साथियुनि सां उनजो किलो कमा कयो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर अची ॿुधाईसूं, पाण नबी अलैहिस्सलाम जन ॾाढा ख़ुशि थिया। इन्हनि खे दुनिया में ज़िंदगी बि प्यारी हुई, पंहिंजी इज़त बि प्यारी हुई, पर अल्लाह उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते इन्हनि माण्हुनि जेके कारनामा सरंजाम ॾिना आहिनि उन्हनि जो को छेह कोन्हे को। इमाम बुखारी रहमहुल्लाह पंहिंजे सही में किताबुल मगाज़ी में अबू राफ़े अब्दुल्लाह बिन अबिल हुक़ैक़ जो वाक़ियो नक़िल कयो आहे। बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह ताला ने फरमाए तो, बासा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिजालन मिनल अंसार फअमर अलैहिम अब्दुल्लाह बिन अतीक वकान अबू राफ़िन युज़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बरा बिन आज़िब रज़ी अल्लाह ने फरमायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अंसार कबीले मां कुछ माण्हुनि जी हिकिड़ी जमात बनाई ऐं उन्हनि जे मथां अब्दुल्लाह बिन अतीक रज़ी अल्लाह ताला के अमीर मुक़रर कयो। उन्हनि खे हुकुम इहो कयो त अबू राफ़े अब्दुल्लाह बिन अबिल हुक़ैक़ उहो शख़्स आहे जेको अल्लाह खे ईज़ाए थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ाए थो, इन खे क़त्ल करियो। कंहिंखे क़त्ल करण का नंढड़ी ॻाल्हि त कान्हे न। हिन समाज माहौल मुआशरे में तव्हीं ॾिसो था, जिते को क़त्ल थिए थो, केॾो वॾो राकास घुमे थो, केॾी वॾी ख़ौफ़ जी हालत आहे, केॾी वॾी परेशानी जी हालत आहे। अल्लाह जो अमर, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमर आयो। इन्हनि माण्हुनि न पंहिंजे जान जी परवाह कई, न माल जी परवाह कई, न औलाद जी, न ज़ाल जी, न बनी, न ॿारे, न तिजारत, न वापार। इहो अल्लाह जे रस्ते में जिहाद हो, अल्लाह जे दुश्मननि सां लड़ाई जो इन्हनि माण्हुनि जेको वाइदो कयो न, वफ़ा करे ॾेखारियो। चवे थो अल्लाह जे पैगंबर जो हुकुम थियोसीं, चंद साथी आयासूं, ओ वॾे हिकिड़े किले जे अंदरि रहंदो हो, जेके बि उन्हनि जा घर हुआ, मसलन ही ॻोठ आहिनि, इनखे वॾो कोट ॾिनल हो, उनखे हिकिड़ो ई दरवाज़ो हो, अच वञ सभिनी जी उन दरवाज़े मां हुई। चवे थो असां वक़्त जी चूंड कई त जीअं राति जे वक़्त में वञूं त जीअं पंहिंजे मक़सद में असीं कामयाब थी सघूं। अब्दुल्लाह बिन अतीक रज़ी अल्लाह ने फरमायो, मूं पंहिंजे साथियुनि खे चयो तव्हां थोरो हिते तरसो ऐं हालतुनि जो जाइज़ो वठां। चवे थो इत्तफ़ाक़ उन ॾींहुं इहो थियो, अंदरि कबीले मां कंहिंजो गॾ को गुम थी वियो। रोशनी वग़ैरह करे उहे ॿाहिरि निकिता त जीअं गॾ के ॻोल्हीन, आउं वेझो वियुसि, उन्हनि जी रोशनी हुई। मूंखे डपु लॻो मतां मूंखे को सुञाणे विझे। मूं पंहिंजे मथे ते चादर विधी ऐं ॼण त पेशाब पाखाने करण जे इरादे सां ज़मीन ते वेही रहियुसि। उन्हनि मालिकनि गॾ ॻोल्हे हथु कयो ऐं उहे अंदरि रवाना थिया। दरबान बीठो आहे, उन आवाज़ कयो, अल्लाह जा बाना, जेकॾहिं तूं अंदरि अची थो त अच, जे न त दरवाज़ो बंदि करियां थो। राति पइजी चुकी हुई, मुंहिंजे मुंहं ते चादर वेढ़ियल हुई, ऐं अंदरि आयुसि। नओं माण्हू, ख़बर कान्हे किथे वेहां, छा करियां। आयुसि, गॾहनि जो तंबेलो हो, ऐं उन गॾहनि जे तंबेले में गॾहनि सां गॾु वेही रहियुसि। ऐं उन दरबान छा कयो, उहा चाबी जेका दरवाज़े जी हुई न, अंदरां दरवाज़ो बंदि करे हिकिड़ी किली ही उन में टंगे पाण वञी पंहिंजी जाइ ते सुम्ही रहियो। ऐं उथियुसि, मूं हा चाबी खईं, दरवाज़ो खोलियुमि त जीअं भॼण में मूंखे आसानी थिए। पोइ चाबियूं खणी उन
अबू राफ़े अब्दुल्लाह बिन हुकैक जी मंजिल मथे हुई, मथे घर में रहंदो हो, चाड़ी हुई। उन चाड़ी के दरवाजा लगल हुआ। उहे दरवाजन जी चाबी खणी मूं कुल्फ खोलिया। हिकिड़ो दरवाजो, ॿियो दरवाजो, टियों दरवाजो, चौथों दरवाजो, तां जो हे सभु दरवाजा मूं खोलिया ऐं अंदरां बंदि कंदो वियुसि। इरादो कहिड़ो, बिल फर्ज़ पकड़जी पवां त मूं ताईं न पहुचनि, आऊं हिन शख़्स खे क़त्ल करे वठां। जॾहिं अंदर पहुतुसि, ऊंदाही हुई, ख़बर न पवे त कहिड़ी जाति आहे, वॾो महल हुनजो। मूं आवाज़ लॻायो, या अबा राफ़े। मुंहिंजो आवाज़ हुन शख़्स ॿुधो, चयईं त केरु आहीं? मूं चयो त तुंहिंजो पंहिंजो आहियां। आऊं तलवार खणी हुनजे तरफ़ वियुसि। ऊंदाह हुई, मुंहिंजो धकु हुनखे सही न लॻी सघियो। उन दाह कई पर धकु हुनखे लॻो कोन। आऊं वापसि मोटी आयुसि, बीही रहियुसि। थोरी देरि तरसियसि, वरी अॻिते वधियसि। मूं आवाज़ बदिलाए वॾे सॾे चयो, अबू राफ़े, दे ख़बर, ख़ैर त आहे? तो दाह कई आहे? चयाईं, तुंहिंजी माउ तोखे गुम करे। हिकिड़ो शख़्स सवेल आयो, जंहिं मूं ते तलवार सां हमलो कयो, पर अले केॾां वियो हलियो, ऐं बची वियो आहियां। हू ॻाल्हाईंदो वियो न, ऐं तेज़ी सां उन ॾे अॻिते वधियसि। तांजो उनजे भरिसां पहुची उनखे मूं तलवार जो वार करे केराए विधो। ॾिठमि त ही झट में कोन मरंदो। उन तलवार जी चुंब खणी उनजे पेट ते रखियमि ऐं उन चुंब ते मूं गन ते पंहिंजे पाण खे छॾे ॾिनो। तांजो उनजे पुठी जो कंडो भॻो। फथकी फथकी उन साह ॾिनो। उनजी घरवारी आई, ॿार डोड़ी आया, पर मुंहिंजी वहशत ॾिसी करे मुंहिंजे वेझो कोन आया। पोइ मूंखे जॾहिं पक थी त ही माण्हू ख़तमु थी चुको आहे न, पोइ पंहिंजी तलवार खणी, चाबियूं मुंहिंजे हथ में हुयूं, दरवाज़ा खोलींदो, लहंदो वञा, लहंदो वञा, लहंदो वञा। चंड जी सहाय हुई, पर एतिरी कान हुई। चवे थो, हिकिड़ो ॾाको अञा रहियल हो, मुंहिंजे लेखे ज़मीन थी वई आहे। जीअं मूं पाण खे हेठि छॾियो ऐं वञी किरियसि, मुंहिंजी टंग भॼी पई। सूर दर्द बि ॾाढो थियो। पोइ दरवाज़े मां ॿाहिरि निकिरी मूंखे चादर जेका हुई न, उन सां पंहिंजे इन पेर खे ॿधी काबू कयुमि। साथियुनि खे चयुमि त आउं पंहिंजो कमु करे आयो आहियां, पर हाणे एसी ताईं इंतज़ारु करियो, तव्हीं हलो अलाह जे पैगंबर वटि, उनखे इतलाह करियो। आऊं उन दरवाज़े जे भरिसां को झंग हो, वणकार हुई, उन में लिकी वेही रहियुसि। अंदाज़ो लगायो था केॾी जुरत, केॾी हिम्मत आहे, केॾी शुजात, केॾी बहादुरी आहे। ऐं वेही रहियुसि। तांजो जॾहिं फज्र थी बिंभराको थियो, हिकु शख़्स मथे चढ़ी करे कोट ते ऐलान कयो, राति को माण्हू आयो आहे जंहिं हिन अबू राफ़े अब्दुल्लाह बिन हुकैक खे क़त्ल कयो आहे ऐं हुनजे मौत जो ऐलान करियां थो। चयाईं त जॾहिं मूं इहे लफ़्ज़ ॿुधा, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई त जंहिं मक़सद सां आयो हुउसि, ऐं इन मंडे पेर सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पहुतसि। चवे थो, सच पुछो, एॾी मूंखे ख़ुशी हुई जो मूं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमर मञी हुकुम सर अंजाम ॾिनो। नबी अलैहिस्सलाम जिन वटि पहुतासीं, बिशारत ख़ुशख़बरी ॾिनीसीं, अलाह जे दुश्मन खे, रसूल जे दुश्मन खे असां क़त्ल करे आया आहियूं। पाण नबी अलैहिस्सलाम जन फरमायो त पंहिंजी टंग सिधी कर। मूं पंहिंजी टंग सिधी कई, जितां भॻल हुई बुकी वटां नबी अलैहिस्सलाम पंहिंजो मुबारक हथ रखियो, पाण दम करे फीणो रखी बस कयूं। अहिड़ी मुंहिंजी टंग थी पई जहिड़ी अॻे हुई। अलाए कंहिंखे दर्द, कंहिंखे सूर अहसास थियो हो। ही सभु ॻाल्हियूं मूंखे दरस ॾियनि थियूं, तव्हांखे दरस ॾियनि थियूं। अलाह जी हिन ज़मीन ते साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन उहा जमायत आहे जिन नबी अलैहिस्सलाम जिन सां हर ॾुख में, हर तंगी में, हर तकलीफ़ में, हर मुश्किल में साथ ॾिनो। अलाह जे दीन जी मदद कई। अलाह जे रसूल जे दीन जे ख़ातिर कंहिं बि क़िस्म जो डपु, ख़ौफ़ महसूस कोन कयो। जिहाद जे ज़रिए दीन दुनिया जे कुंड कुर्छ ताईं पकड़ियो। 13 साल दावत तबलीग जे नतीजे में 313 माण्हू मुस्लमान थिया। मदीने जी ज़िंदगी जिहाद जी ज़िंदगी हुई। इन 10 सालनि में सारी दुनिया जे कुंड कुर्छ में इस्लाम पहुतो। जिहाद फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में पंहिंजी जान, पंहिंजे माल सां मुस्लमाननि जे लाइ लड़ाई कई, कुर्बानियूं ॾिनियूं। जान जी कुर्बानी खां कोन किबायूं, माल जी कुर्बानी खां कोन किबायूं। अल्लाह जो दीन गालिब थियो। अॼु जंहिं समाज माहौल मुआशरे में तव्हां रहूं पिया न,
हिन माहौल मुआशरे में असां कुर्बानियूं ॾियण छॾे ॾिनियूं आहिनि। असीं घणा आहियूं न, असां वटि हाणे उहा घणा ई आहे। उन जे करे हिन दीन जो क़दुरु निकिरी वियो। नतीजो इहो निकितो, मुस्लमाननि जी जेका हैबत हुई, इज़त ऐं अज़मत हुई न, उहा सभु निकिरी वई आहे। छा मुस्लमाननि जी हींअर हैसियत आहे? मुस्लमाननि जा हाकिम आहिनि, चूंडियल नुमाइंदा आहिनि। दुनिया जी सतह ते उन्हनि जी कहिड़ी हालत आहे मूंखे बि ख़बर आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। हीअ सभु नसीहतूं असांखे तव्हांखे सभिनी खे इहो दरस ॾियनि थियूं। जीअं दुनिया जे लाइ क़ुर्बानियूं ॾियूं था, कहिड़ी क़ुर्बानी दुनिया जे लाइ नथा ॾियूं, हिकु हिकु जाइ ते हर कोशिशि कयूं था। हीअ सभु वाक़िया दरस ॾियनि था। उन अज़ीम जमात जे नक्शे क़दम ते हलो, अल्लाह जे दीन लाइ क़ुर्बानियूं ॾियूं। जंहिं बि शइ जी रब जे दीन खे ज़रूरत पवे न, कीबायूं न, कुल्लो न कढायूं, क़ुर्बानियूं ॾियूं, तां त अल्लाह जे रसूल जो दीन ग़ालिब अचे। ऐं उन अज़ीम जमात जे किरदार ते वेही करे गौर कयूं। इन्हनि खे ज़ालूं पियूं, पुट हुआ, धीअरूं पियूं, इन्हनि जूं पोखूं पियूं, कारोबार हुआ, मसरूफ़ियतूं पियूं। इन्हनि खे बि दुनिया में सुखनि जी घुर्ज हुई, पर यकीन ॼाणो इन्हनि सभु शयूं क़ुर्बान कयूं अल्लाह जे रसूल जे नाले ते। तॾहिं रब उन्हनि खां राज़ी थियो, दुनिया में बि कामयाब थिया, क़ब्र आख़िरत में उन्हनि बिशारतूं ख़ुशख़बरियूं हासिल कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, मूंखे अव्हांखे सभिनी मुस्लमाननि खे अल्लाह ताला ॿुधायल, सेखारियल, सम्झायल ॻाल्हियुनि जी सम्झ अता फ़रमाए। हिन दुनिया में रही करे जेसि ताईं जेर आहियूं, अल्लाह जे हिन दीन जे लाइ क़ुर्बानी ॾियूं। हीउ कहिड़ो दौरु आहे, कहिड़ो माहौल, कहिड़ो माशरो जुड़ियो आहे। परे वञणु, माल जी क़ुर्बानी ॾियणु, जिहाद करणु, ज़ख़्म खाइणु, रत वहाइणु, अज़ियत ऐं तकलीफ़ काटणु त पंहिंजी जाइ ते। 8